वारस रबन पंहिंजो हथ ॾेई तोखे आज़ाद करायो आहे। असां ते बि फर्ज़ थो थिए त असां रबन खे आज़ाद करायूं। बाबा साईं, रबन खे आज़ाद कराइण नामुमकिन ऐं असांखे इहा बि ख़बर न आहे त रबन कहिड़ी जाइ ते क़ैद आहे। ॿियो त बाबा साईं, ॿाहिरियां पहिरों बि सख़्तु आहे। जेकॾहिं हिन कम में हाकिम खान जो को माण्हू असांजी मदद करे त पोइ बाबा साईं, इहो मूंखे नथो लॻे त हाकिम खान जेको वफ़ादार माण्हू असांजी मदद कर। वारस मोहब खे ख़बर पइजी वई आहे त हुन जे भाउ वल्लूअ खे मारण वारा ओठो ई कमाल खान आहे। हाणे जेकॾहिं मोहब उन्हनि खां पलान थो करे त पोइ छा आहे? उन करे मोहब असांजी मदद करे सघे थो। बाबा साईं, हिन बारे में मोहिब सां तव्हां ॻाल्हायो आहे? न, अञा ताईं त मूं मोहब सां उन बारे में का बि ॻाल्हि नाहे कई त हू हाकिम खान सां गद्दारी करे। बाक़ी इहा ॻाल्हि मां महसूस कई आहे त मोहब जी दिलि में ओठे कमाल खान लाइ नफ़रत भरिजी वई आहे। मोहब जी इन नफ़रत जो फ़ाइदो असांखे वठिणो पवंदो। जेकॾहिं मोहिब असां सां मिली थो वञे त पोइ रबन खे छॾाइण असां लाइ को बि मसइलो न आहे। ॿी ॻाल्हि ॿुध, इहा जेका बि ॻाल्हि थी आहे इहा तुंहिंजे ऐं मुंहिंजे विच में रहणु घुरिजे, छो त असां वटि गद्दार बि मौजूदु। हिते कहिड़ा गद्दार आहिनि बाबा साईं? फ़िलहाल त यकीन सां कुझु बि नथो चई सघिजे। बहरहाल हेबत जे मथां तोखे नज़र रखणी पई। बाबा साईं, मूंखे त इहो यकीन ई नथो अचे त हैबत तव्हां सां गद्दारी। वारस, तोखे का ख़बर ई कान्हे, छो त तूं हिते हुअं ई कोन। हेबत शुरूअ खां वठी कमाल खान लाइ कमु कंदो आहे। पोइ जॾहिं मूं कमाल जे माण्हुनि में टाकोड़ा विधा न त के हितां भॼी विया, किन वरी अची मुंहिंजो साथ ॾिनो। उन्हनि में सिर्फ़ु हेबत न पर सोडल इक़बाल बि, जिन कुझु वक़्त लाइ कमाल सां गॾु कमु कयो हो। उन जे करे कमाल जे पुराणनि साथियुनि में मूंखे को बि भरोसो कोन्हे। ज़ाहिरी तौरु हू मूंसां गॾु आहिनि, पर अंदरूनी तौरु थी सघे थो त कमाल लाइ कमु कंदा हुजनि। बाबा साईं, अहिड़नि माण्हुनि खे हितां तड़े कॾहिं छो नथा छॾियो? शक जे बुनियाद ते हितां उन्हनि खे कढी नथो सघिजे जेसिताईं उन्हनि जे ख़िलाफ़ के पक्का सबूत नथा मिलनि। दुश्मननि खां वधीक ख़तरनाक आहिनि बाबा साईं इहे माण्हू। ॻाल्हो, हाणे हर वक़्तु उन्हनि जे मथां नज़र रखो। जेके बि माण्हू गद्दार हूंदा न उहे तमामु जल्द ज़ाहिर थी पवंदा। पर हा, कोशिश इहा कजो जो उन्हनि जो शक तव्हांजे मथां न अचे। तव्हां बेफ़िक्र थी वञो बाबा साईं, मां हर वक़्तु हुन ते नज़र रखंदुसि ऐं जेको बि गद्दार निकितो उनखे कहिड़े तव्हांजे क़दमनि में अची छुआईंदुसि। ऐं बस तूं सॼो ॾींहुं गुम आहीं, इहो तोखां पुछी सघां थो किथे वक़्तु गुज़ारियो अथई? ज़रूरी कमु हुयो वारिस, शहर लाइ निकिरी वियुसि। ऐं बत थोरो ख़्याल सां घुमंदो कर, दुश्मनी अञा ख़तमु न आहे थी। इहा दुश्मनी ख़तमु थियण वारी न आहे। मूंखे त इन ॻाल्हि जो ताजुब आहे, तोखे आज़ादु कीअं कयूं? इहे रबनि जूं मूं मथां भलायूं आहिनि। उन पाण खे क़ैद करे मूंखे आज़ादु करायो आहे। जेको मुंहिंजो अंदाज़ो आहे न, रबनि खे कोन मारींदा। जेकॾहिं ठाह न थियो त रबनि ज़िंदा वापसि कोन ईंदो। त पोइ सभई गॾिजी करे गफ़ार खान जे मथां ज़ोर रखो, जे ठाह करे ॿिनि भाइरनि जी दुश्मनी में असां विच में छो था मरूं? रईस गफ़ार खान हिकु ज़ालिम जे ख़िलाफ़ थी बीठो आहे।
वो ॻोठ वारनि जे करे पंहिंजे सके भाउ खे दुश्मन बणाए छॾियो अथसि न त अॼुकल्ह ईअं केरु थो करे। मां तुंहिंजी ॻाल्हि मञा थो वारिस, कमाल खान मारण जो ई न आहे, अॻे या पोइ ठाह थी वेंदो त बहितर आहे घणे नुक़सान खां पहिरियां ई ठाह थी वञे। इहा ॻाल्हि तूं गफ़ार ख़ान खे सम्झाए सघीं थो? इन बारे में मां न चवंदुसि। ऐं हुन ठहियो तूं मथा चकर हणी मोटी अच, मां हिते बीठो आहियां। ठीकु आहे, मां चकर हणी मोटी थो अचां। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।